लेमन जूस शुगर, विटामिन सी, विटामिन B1, विटामिन B2 ऐं मादनियात जहिड़ोकि कैल्शियम, फास्फोरस ऐं आयरन सां भरपूर हूंदो आहे। हर रोज़ कुछ लेमन जूस पीअण सां जिस्म जी ज़रूरतनि खे पूरो करे सघिजे थो ऐं नई तहक़ीक़ में उहो बि मालूम थियो आहे त लेमन जूस पीअण सां गुर्दे जी पथरीअ खे रोके सघिजे थो, जेको गुर्दनि जी सिहत लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद आहे। पेशाब में मौजूद मादनियात गुर्दे जे अंदरि क्रिस्टल थियण ऐं जमा थियण खां पोइ गुर्दे में पथरी पैदा थी सघे थी ऐं लेमन जूस में काफ़ी तादाद में साइट्रिक एसिड हूंदो आहे, जेको मिनरल क्रिस्टलाइज़ेशन खे रोके सघे थो ऐं इन्हीअ करे गुर्दे जी पथरीअ जे वाक़िअनि खे घटाए थो। इन खां अलावा लेमन जूस विटामिन सी सां भरपूर हूंदो आहे ऐं 100 ग्राम लेमन जूस में 39 मिलीग्राम विटामिन सी हूंदो आहे। लेमन जूस जे बारे में इहा मुख़्तसिर मालूमात तव्हांखे कीअं लॻी, पंहिंजी राय कमेंट बॉक्स में ज़रूरु शेयर कंदा।